अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सरताजुल फुकरा हज़रत क़िबला साईं फ़कीर मियाँ शुहाबुद्दीन दामत बरकातहुमुल आलिया संदन साहबजादगान उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों भाइरो अल्लाह जा केड़ा वड़ा एहसान हिन जो एक अल्लाह जे कामिल वली जे उर्स जी सोहनी महफिल में रब हाज़री जी सआदत नसीब कई। हियर जेडीमल ज़िक्र जी तवार हुई ज़िक्र जी लोली ऐं मिठी बोली हुई त हियां ठरे पियो। तवां के भी लुत्फ आयो। ही ज़िक्र जा आस्ताना अल्लाह जे प्यारन जा आस्ताना सुकून जूं जायूं रहमत ऐं बरकत जूं जायूं हन। ऐं जंहिं अल्लाह जे कामिल वलीअ जी उर्से पाक जी महफिल में अॼु असीं हाज़िर थिया आहियूं मीर साईं मीर हुयो। जंहिं ॾिठो उन्हें का मरंदे बाकी ताईं न विसरंदो। मुंहिंजूं साईं सां खोड़ मुलाकातूं थियूं हुयूं पर अॼु मां तव्हां खे उहा मुलाकात ॿुधायां जेका पहिरियों पहिरियों साईं जन सां मुंहिंजी मुलाकात थी। जंहिंजो उर्स आ ॻाल्हि बि उन जी कजे। जी दिलियूं हाज़िर आहिनि तवज्जो मूॾे आ। दीदार मुर्शिद जो कयो कन मूॾे कयो। लोड़े शरीफ जे पासे में को ॻोठ हुयो उते जलसो थियो। मौलवी अमीर बख्श सूमरो फुलन वारो अल्लाह हुन जे कब्र के रोशन करे उहो मूंसां गॾु हुयो। पो रात जो मजलिस थी जलसो थियो। सुबह जो नाश्तो करे निकतासीं। मौली साहब चयोसीं हिते पासे में दरगाह लोड़ो शरीफ। मुझो दीदार कबो साईं जी ज़ियारत कबी। या 1987 या 1988 जी ॻाल्हि आहे। मूं वटि उहो वाक़ियो सॼो सरबस्तो जेका गुफ्तगू कचहरी थी मूं लिखी छॾियो हुयो। पो जेॾीमहिल लोढ़े शरीफ जे करीब आयासीं मां पंहिंजे दिल जी कैफ़ियत थो ॿुधायां। मुर्शिद जी आंगुर त लॻल हुई न
जेॾीमहिल ज़िक्र जी सरज़मीन ते आयासीं त मुंहिंजी दिलि धड़कण लॻी। ऐं जेॾीमहिल मां आस्थाने ते आयुसि त हीअं ॿ टे फ़क़ीर वेठा हुया, उन्हनि इहा सुभान अल्लाह जे ज़िक्र जी ॿोली जेके हींअर साईं जन ज़िक्र पे करायो। मौलवी साहब अमीर बख्श मूंखे वठी आयो। जीअं पहुतासीं मस्जिद जी कुंड खां हिकिड़ी नंढड़ी कोठी ठहियल हुई वंगन ते, उते वेहारियूं चूं ईअं वेहो न, अवल नफ़िल पढ़ो पोइ वेहबो। नफ़िल पढ़ियोसीं, वेठासीं, थोड़ी देर में हजरत मीर साईं रहमतुल्लाह अलैह आया। मूं इहा पहिरीं ज़ियारत, पहिरियों दीदार हुयो। खुदा जी ज़ात जो कसम आ, जेॾीमहिल संदन चेहरे ते नज़र पई त मुंहिंजी दिलि अल्लाह 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 पुकारण। ऐं मदीने वारे साईं फरमायो त वलीअ जी निशानी इहा आहे, हुमुल्लज़ीन इज़ा रूह ज़ुकिर अल्लाह। वलीअ जी अलामत आहे, उन जे मुखड़े खे ॾिसंदो, उन जे चेहरे खे ॾिसंदो त तव्हांजे दिलि में अल्लाह जो ज़िक्र जारी थी। ॿी हदीस आहे, मदीने वारे मीर फरमायो त कुझु अल्लाह जा बाना अहिड़ा हूंदा आहिनि जेकी अल्लाह जे ज़िक्र जूं कुंजूं हूंदा आहिनि। पुट इहो लफ़्ज़ मदीने वारे साईं जो समझण जो आहे। कुझु अल्लाह जा बाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके अल्लाह जे ज़िक्र जूं कुंजूं हूंदा आहिनि। कुंजी छा के चइबो आहे? जेका ताले खे खोले। कुंजी ताले खे खोलींदी आहे, ऐं तालो वरी कंहिं दर ते लॻल हूंदो। दर खुलंदो त घर मिलंदो। घर में वञबो त घर में जो कुछ मौजूद आहे उन मां लुत्फ अंदेज़ थिबो। मदीने वारो साईं तो फरमाए त कुछ अल्लाह जा बाना अहिड़ा आहिनि जेकी अल्लाह जे ज़िक्र जूं कुंजूं हूंदा आहिनि। उन्हनि जी सोबत में वेंदो, उन्हनि जी ज़ियारत कंदो, उन्हनि जो दीदार कंदो, उन्हनि जी महफ़िल में वेंदो त तव्हांजे दिलि वारा ताला खुलंदा, तव्हांजी दिलि अल्लाह जे ज़िक्र में चालू थी। गाल अजीब आ। वली बि हिकिड़ो अल्लाह जो बानो आहे, खुदा नाहे। चओ खुदा नाहे, बानो आहे। पर अहिड़ो बानो आहे जंहिंखे ॾिसो त अल्लाह यादि अचे। ज़ाल बि बानो आहे, बानी आहे रब जी। पीउ बि बानो आहे, भाउ, चाचो, मामो, सौट, मासात, मौलवी, वॾेरो, इहे बि माण्हू आहिनि। ॿियनि खे ॾिसो त रब यादि नथो अचे, अल्लाह वारे खे ॾिसो त अल्लाह यादि थो अचे। मालूम थियो त ही आम माण्हुनि वांगुरु नाहे, ही ॿियनि माण्हुनि जहिड़ो नाहे। ही अल्लाह जे ज़िक्र जी कुंजी खोलण वारो आहे, दिलि जा ताक खोलण वारो आहे, अल्लाह जे यादि सां दिलि खे सरशार करण वारो। ऐं जेॾी महिल साईं जन आया, मूं साईं जन जो दीदार कयो। मौलवी साहब खुदा जाने साईं जे कन में अलाए छा चयो, पर एतिरो मूं ॿुधो त ईअं चए पियो त मातली वारो जेको बुज़ुर्ग आहे उनजो पुटु आहे। साईं जन मूंखे एॾो प्यार ॾिनो, एॾी शफ़क़त ॾिनी जो मां उन जो लाइक़ बि न आहियां जेतिरो मूंखे साईं जन प्यार ॾिनो। हिकिड़ी रिली विछायूं, उन रिली ते मूंखे विहारियो, पाण हेठि तॾे ते वेठा। खुदा जो कसम मां शर्मसार पियो थियां। पाण फरमायो त न पुट तोखे हिन ते वेहणो आहे। पाण वेठा, हिकिड़ा फ़क़ीर हेॾो ज़ोर पिया ॾियनि, के पेरनि खे ज़ोर पिया ॾियनि, के ॿाहुनि खे ज़ोर पिया ॾियनि। माण्हुनि में ईअं रली मिली विया, ख़बर न पई पवे त पीर कहिड़ो आहे, मुरीद कहिड़ो आहे। इहा ई अल्लाह वारे जी आजिज़ी इनकिसारी हूंदी आहे। पंहिंजे लाइ ऊची मसनद न ठाहींदो आहे, पंहिंजे लाइ पाण पढ़ाइण न हूंदो आहे, पर वलीअ में न्याज़मंदी, निवड़त, इनकिसार, आजिज़ी विलायत जी निशानी।
को पियो चवे साईं मुखे मथे में सूर आ कंहिंखे फीणो पिया रखनि को चए साईं मुखे हीअ बीमारी आ नंढड़ो हेतिरो चुटकड़ो उन ते नुस्खो पिया लिखी ॾियनि फलाणी शइ घोटे पी जाए फलाणी शइ फलाणो वखर कंहिंखे नुस्खो पिया ॾियनि कंहिंखे वज़ीफ़ो पिया ॾियनि कंहिंखे दम दुरूद पिया कनि ख़ुदा ॼाणे ईअं पियो लॻे त का वॾी सिविल हॉस्पिटल हुजे जिते माण्हुनि जा इलाज पिया थियनि हज़रत मीर साईं पियो इलाज करे हिकड़ा माण्हू अचनि पिया ॿिया वञनि पिया हिकड़ा अचनि पिया ॿिया वञनि पिया मां बि कलाक ॾेढ कलाक जेको हुयुसि न इहो सिलसिलो मूं ॾिठो मूं चयो ही माण्हू चरिया न आहिनि जेकी हीअं टोला कयूं था अचनि इन्हनि खे फ़ाइदो मिलियो आहे तॾहिं था अचनि था हर को माण्हू सेर अटे जो थो खाए ईअं त कोन्हे न पाणे ॼाणे कंहिंजे पुठियां लॻी पवे फ़ाइदो मिलियो आहे कंहिंखे दुआ पिया ॾियनि मीर साईं जा बुक खजन हथ खजन ऐं वरी खाली मोटन सुभान अल्लाह जे बुक खणने त दुआ मुस्तजाब जे नुस्खो लिखी ॾियनि त नुस्खो फ़ाइदे वारो जे फीणो रखनि त फीणे में फैज़ दर्द वारनि जा दर्द लहनि निपुटरा अचनि त मोहम्मद अमीन नालो वठूं पिया वञनि बे औलादन के औलाद मिले मरीजन के शफा मिले दर्दमंदन जा दर्द लहन मिस्कीनन गरीबन के दुआ जो ॾियनि त वरी उन के कंगाल के माला माल पिया करे छॾनि मां समझा तो हिते बेड़ा खोड़ वेठा हूंदा जेके मिस्कीन हुया मीर साईं जी दुआ उन्हनि के रंगे छॾियो आहे कि न गाफिलन के जाकिर बनाइन बदकारन के नेकोकार बनाइन बद अमालन के नेक अमाल बनाइन वाह मीर सोना तुझो कमाल वेठा सी मुको हाल वाल वरतो पुट किथों आया हो मुझो साईं किबला मातली में वेठो आया हिते रात जलसो हुयो पो रात उते रहियो सुबुह जो हितों लांघा उथियुसि दिल घुरियो त मां साईं जो दीदार कंदो दुआ पिनंदो वञा दुआ वठण आयो आहियां चइबा जलसो ॾींहं जो हो या रात जो मुंहिंजो साईं जलसो रात जो हुयो अबा रात जो जलसो न कयो अबा पुट रात जो जलसो न कयो रात जो जलसो कंदो न माण्हुनि खे हिदायत न मिलंदी बाक़ी टे फ़ाइदा थींदनि हिकड़ो जागंदा जागण इबादत आ जागण जो अजर सवाब मिलंदो ॿियो आलिमन जी ज़ियारत कंदा मदीने वारे फरमाया त आलिम जी ज़ियारत जे बि कई ॼण मूं मोहम्मद करीम जो दीदार कयई आलिम जी ज़ियारत जो सवाब मिलंदो इहो ॿियो फ़ाइदो ऐं टियों फ़ाइदो टियों नफ़ो इहो मिलंदो न जो आलिम हूंदो बिरेवली ये साईं जन जा लफ़्ज़ जे आलिम हूंदो बिरेवली घड़ी घड़ी दुरूद पढ़ाईंदो घड़ी घड़ी दुरूद पढ़ाईंदो दुरूद जो फ़ाइदो जमात के मिलंदो ये टे फ़ाइदा मिलंदन बाक़ी नसीहत कयो ॾींहं जो तकरीर कयो ॾींहं जो माण्हुनि खे फ़ाइदो मिलंदो ईअं करे साईं जन चुप थिया वरी को ॿियो फ़कीर को ज़ोर पियो ॾिए वरी उन पंहिंजो अर्ज़ु कयो उन खां फारग थी वरी मुखे फरमायूं मूं ॾिसी फरमायूं त पुट उञारी पाणीअ खे ॻोल्हींदी आहे या पाणी उञारी खे ॻोल्हींदो आहे पुट पाणी उञारीअ खे ॻोल्हींदो आहे या उञारी पाणीअ खे ॻोल्हींदी आहे मूं चयो साईं केवल पाणी खे उञारी ॻोल्हींदी आहे अबा पुछो था दर दर वञो पिया हेॾे होॾे वेही घर में मुंहुं मुननि में पाए वेही अल्लाह जो ज़िक्र कयो पुट जंहिंजो नसीब हूंदो न उहो पाणे अचे फैज़ वठंदो जंहिंजे मुक़द्दर में हिदायत लिखियल आहे जंहिंखे बातिन जो फैज़ जंहिंजे मुक़द्दर में लिखियल आहे सो ॻोल्हे अचे लहंदो पो हज़रत मीर से मुखे पूरो चिट्ठो याद आई मूं वटि सॼो लिखियल बि आहे साईं जन जा अल्फाज़ मुबारक साईं जन फरमायो त हिकिड़ो हो वॾो ऑफिसर उन जे हेठों वरी हिकिड़ो नंढड़ो ॿियो ऑफिसर हो
वो नंढड़ो ऑफिसर जेको हुयो के अल्लाह वारे जो मुरीद हो मोतकिद हो उन्हें वट वींदो हो वो वडो ऑफिसर उन्हें के झलींदो वो वरी वलियन जो को कट्टर मुनकिर हुयो सफा मुखालिफ हुयो वो ने नंढे ऑफिसर पंजे मातहत के रोकींदो बा छो थो वनी छाजे ला तो वनी मुलन जे पुठियों लगोई हु चंदो सही तो वनी न डिठो आ सही तो अल्लाह वारन वटो फैज़ वठी न डिठो आ जे तू वनी हा न त पो मुखे न छली आ इयो हिनन जी चट्टा बेटी कई साल पे हली हिकड़ो को मामलो ने वडे ऑफिसर ते एड़ो पियो जो उन्हें ते का मुश्किल अची वई पो उन्हें पंजे नंढे मुलाजिम जेको हेठो हुस उन्हें के चई तो यार मुखे ही मुश्किल पजी वई आ हे जेको बुजुर्ग जे वट तू वींदो ही जे एड़ो पहुतल आ त पो मुंजे ला दुआ त घुराईस चई मुश्किल तुंजी दुआ वरी मां वनी घुरायास लोड़ तोखे तू वनी दुआ घुरा न मां छो दुआ घुराया चे भला मुखे वठी हल चे हां इहो कम कंदुस वठी वियो जेडी मल दरगाह ते पहुता चे इहा थी दरगाह हाने तू जान साईं जाने मां वञाए तो वापस चे बुजुर्ग वो ओडी मल निकतो पंजी हवेली मां हमाम दस्तो भुजेस ओ जे में दवा घोट बिया डंडो बूंदो आ हमाम दस्तो जे में दवा पी बिया वो खयूं बुजुर्ग बाहर निकतो नालो वटी से अबा फलाना के मुरीद के सर कई अबा फलाना ये दवा तो घोटे दे वो फकीर कोन हुजे बे के सर कई वो भी कोन हुजे बटन जा नाला वरती पर ओडी मल इत्तेफाक सा केर भी न हुजे हाने हे जो ऑफिसर सामू आयो न हजरत मीर साईं रहमतुल्लाह अलैह पिया फरमाए न त हिन चयो त हाने मुखे भी दुआ वठणी आ साईं टिन मुरीदन के सजो आ केरी कोने भला मां वठी घोटिया इन बहाने सा मन मुखे दुआ मिली वने जैसे मुरीद द्वारो को भी कोने भला या मुखे दे त मां घोटिया जब वठ मेहरबानी कर खोट चे हिय करे हजरत मीर साईं रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिय वो हमाम दस्तो वरतई वो डंडड़ी हथ में खयई हिय पियो करे पीहे पियो न हिय करे त उने मो आवाज थींदो आ न गहे पो आ जेरी मल उने मां आवाज थींदो आ घरड़ाट थींदो आ पर वो घरड़ाट जो आवाज न हो हिय करे त आवाज पियो चे ला इलाहा वरी हिय करे त इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ऑफिसरा वडे उते ते वेहण वारो आ पर जेरी मल उन्हें अल्लाह जे वली जी नजर थी वई कामिल जी निगाह पइजी वई हमाम दस्ते मजा घरड़ाट जे बजाए अल्लाह जे जिक्र जो आवाज पियो अचे उन्हें में हिन के एड़ो मज़ो आयो एड़ो लुत्फ आयो जो हिन का वो जको कम जे सा आयो दुआ घुरण जे ला वो दुआ विसरी वियो सली ऑफिसर मानू मशगूल मानू कमन कारण वारो मानू पर जेको उन्हें हमाम दस्ते पीहण में उन्हें अल्लाह जे जिक्र जी तमार पई अचे जिए उन्हें ते ध्यान ॾिनई जिए उन्हें जे मथा तवज्जो कंदो वियो त उहो आवाज जेको हमाम दस्ते मां पियो निकतो से उन ऑफिसर जे दिल मां पियो आवाज निकरे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह
साईं फरमायो त इएं जो ज़िक्र कंदो वियो उन जी लूं पंहिंजे रब सां लगी वई, अल्लाह जी मोहब्बत सीने में पैदा थी वई। वो हमाम दस्ते पींदे पींदे अल्लाह जे इश्क में, अल्लाह जे मोहब्बत में उन जो कल्ब बातिन अल्लाह जे याद में सरशार थी वियो। पींदे हिकड़ो ॾींहुं गुज़री वियो ख़बर न पई, ॿियो ॾींहुं गुज़री वियो ख़बर न पई। पोयों हुन जा मिट माइट दफ़्तर वारा ऑफिस वारा परेशान थी विया, असांजो ऑफिसर काॾे वियो, अचे ॾिसने त फ़कीर जे उन आस्थाने ते तॾड़े ते वेठो आ, कुर्सियुनि ते वेहण वारो तॾड़े ते वेठो आ ऐं रोही हले पई, आवाज़ पियो अचे ला इलाहा मिट्राया माइट्राया वाहे तो के छाती वाहे ते छातो बैठो करी चैन लाए तबिया मुया खेलोरी ये घोरी मुझी जिंदड़ी जतन ता है लाए तबिया मुया खेलोरी ये घोरी मुझी जिंदड़ी जतन ता ओ नाल ननिया पाण सा छपर छड़े व्याथ में छोरी घोरी मुंजी जिंदड़ी जतन ता है लाए तबिया मुया खेलोरी ये घोरी मुंजी जिंदड़ी जतन ता कोने दो निरन जो ओ निंडड़ी वठी में निदोरी घोरी मुंजी जिंदड़ी जतन ता। हजरत मीर सिंह रहमतुल्लाह अलैह फरमायो वो ऑफिसर जेको वलियन जो मुखालिफ हुयो, जेको अल्लाह वारन का मानुन के रोकण वारो, सो पान कुर्ब जो कैदी बनजी वियो, अल्लाह जे मोहब्बत जो गिरवी तो बनजी वियो, अल्लाह वारे जी नजर थी वई, ऑफिसर मजा वलीउल्लाह बनजी वियो। हाँ जे अल्लाह जे वली जी कामिल मुर्शिद जी नजर पवे तो मिठा ता भाग वारा हो जंजी लोड़े शरीफ सा निस्बत आ, लोड़े शरीफ जा जेके मुरीद आयो न भाग वारा आयो, बख्त वारा आयो जो अल्लाह जे सा तवा जी निस्बत जुड़ियल आ। ओ मिठा हिन दर ते अचो त मोहब्बत सां अचो, अल्लाह जी मोहब्बत वठण अचो, मदीने वारे साईं जो इश्क वठण अचो। जेकॾहिं साईं जी मोहब्बत मिली वई त दुनिया भी मिली वई, आखिरत भी मिली वई। साईं जन यो वाक्यो बयान कयो, मुखे भी रोण अची वियो, साईं जन के भी रोण अची वियो। पो फरमायो त पुट हाणे हलूं था अंदर, मुखे वठी विया हीअं नंढियूं ॿ टे खिटियूं हलियासीं, पोइ हिकिड़ी कच्ची मिट्टीअ जी जीअं ओडकी भित हूंदी आहे अहिड़ी भितियूं ठहियल हुयूं, अंदर हाणे वक़्त जी ॻाल्हि आहे, अंदर विया, हिकिड़ो नंढड़ो कमरो हुयो, उन में वञी खट हुजे उन ते मुखे वेहारियूं, सेरांदी को पाण वेहनि पिया पेरांदी, मूंसे ईअं कोन थींदो, साईं जन सेरांदी खां वेहनि मां हेॾो वेंदो कि न बा वे हिते, मुखे शर्मसार न कयो, मां तव्हांजे जुती जे दज़ जे मट बि न आहियां, तव्हांखे अल्लाह नवाज़ियो आहे ऐं तव्हां मुखे शर्मसार न चई बाबा वे तोखे वेहणो पवंदो, वे 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 तोखे हदीस थो ॿुधायां, मुझे मां ईअं वेहंदुसि कोन, भला हदीस ॿुधायो। पोइ चई बा हिकिड़े ॾींहुं
मदीने वारे साईं फरमायो हजरत अली साईं के हजरत मीर साईं जी जा ज़बानी लफ्ज़ तो बुधाया हजरत मौला अली के मदीने वारे साईं फरमाया अली नमाज पढ़ा हजरत अली साईं अर्ज के या रसूल अल्लाह तव्हां पढ़ायो वरी मदीने वारे साईं फरमाया अली तू नमाज पढ़ा मौला अली अर्ज के या रसूल अल्लाह तव्हां पढ़ायो टे फेरा ये थियो पो आखिर नमाज साईं जन पान पढ़ाई मदीने वारे साईं नमाज पढ़ाई सलाम वराए हजरत अली साईं के निहारे फरमाए त अली अज जे कान तो गहपी कईया या गहपी जे समुद्र ते पवे आ तो समुद्र जो पानी में सुकी वने पो मुखे फरमाए त पुट हाणे गहपी न कर जी चवाए तो उते वे हाणे सही मुंजी त ज़बान बंद थी वई खैर मां वेठुस साईं जन थोड़ी देर वेठा वरी व्या मानी खणी आया अंब अंबन जी मौसम हुजे अंब भी खणी आया मुखे मानी पंजे हथन सा पान खणी आया पेश कयो मानड़ी मु खादी पो मुखे फरमाए दाबा का गाल त मोहब्बत जी का गाल त करे बुधा पुट का मोहब्बत जी गाल त करे बुधा मुझो सी हजरत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह हिकड़े डी पंजे मुरीदन सा वेठा होया मुरीदन फकीरन सा वेठा होया हाणे मूं गाल कई साईं जन सा किबला साईं यो हजरत पीर साईं रोज़े धणी जी मलफूजात में यो नकुल लिखियल आ त पीर साईं रोज़े धणी पंजी जमायत सा गड वेठा हा हिकड़े डी ये थधो सा भरे फरमायो अबा आशिक थियासी पर अदर न थियासी पुट आशिक थियासी पर अदर न थियासी हिकड़े मुरीद पुछो त सही अदर केर फरमायो त अदर हिकड़ो फकीर हुयो नार जी गादी ते वेठो पियो नार हलाए उतो हिकड़ी सोनारन जी जञ लंघी जञ उते वण हुजे छाव हुजे पानी हुयो उते जञ तरसी पो मंझांदो कयूं जञ त हली वई पर अदर वो फकीर जेको उन जी कुंवार जी नजर चार थी पई कुंवार त हली वई जञ त हली वई पर अदर जे इश्क में वो को मजाज जो कुंडो लगी पियो हिया जञ वञे पई परते त हे अदर बीठो ॾिसे त जञ वञे थी पई कुंवार वञे थी पई पो वरी मथे वण ते चढ़ियो जीअं परे थींदा विया तीअं वण ते मथे चढ़ंदो वियो जीअं जञ परे थींदी वञे तीअं मथे वण ते चढ़ंदो वञे आखिर सन्नी तारी ते चढ़ियो तारी जो किरियो तारी भगी फकीर किरियो उते ही मरी वियो उन इश्क मजाजी में खबर न पई उतो किरियो मरी वियो हलियो जेडी मल सतावड़े ते जञ मोटी तो कुंवार भी त ॾिठो हो न हिनखे सो ॾिठई त गादी खाली आ फकीर कोने को पुछा कींदो हिते जेको फकीर बैठो वो कोने को चूं त हीअं हिकड़ी जञ आई उनखे ॾिठई पो हीअं किरियो चूं उन जी कब्र किथे कब्र उते उन पासे में ठाहियो उहा कुंवार जो आई उन कब्र जे पासे में हीअं किरी त कुंवार जो दम परवाज़ थी वियो अंदर ज़मीन में हली वई हजरत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाया त पुट आशिक थियासी पर अदर न थियासी हुन मजाजी औरत जे लाइ सिर विञायो जान विञाई महबूब खे पाण वटि घुराए पंहिंजे वजूद में ज़म थी विया हिक जाइ ते गॾिजी विया असां मुस्तफ़ा जा आशिक सॾायूं पर असां में एतिरी बि मोहबत न आहे असां में एतिरो बि इश्क न आहे पो हजरत पीर से इहो वाक्यो बयान करे रुन्ना गिरियो कयो साईं मुंहिंजो इहो ॻाल्हि बयान करण ऐं मीर साईं जो रोअण अचे रुन्ना अचे अंगोछो हुयो न अंगोछो इची मुबारक में पातल हुयो न खुदा जो कसम एतिरो रुन्ना जो अंगोछो साईं दे लुड़कन में हालो थी वियो थधो साहब भरे फरमाया बा पो पीर साईं रोज़े धणी छा फरमायो मुझे साईं जन फरमायो अबा आशिक थियासी पर अदर न थियासी एतरी बस के मदीने वाले सा मोहब्बत न है सदायूं आशिक रसूल था सदायूं मदीने वाले साईं दा हुबदार था
पर असा में गुलामी कोने, फर्मा बरदारी कोने, इताअत गुजारी कोने। हु अंदर पंजे मजाजी इश्क में जान कुर्बान करे वियो। तू तो मुस्तफा जो आशिक आई, तू पंजी जिंद जान मदीने वाले ता कुर्बान करे चल। अल्लाह अकबर कबीरा। वो साईं जन जेके कचहरी कई, जेके लफ्ज मुबारक फरमायो, मां हिन मोहम्मदी स्टेज ते कसम खणी तो चवा, तकरीबन 6 महीना या 7 महीना मुते हजरत मीर सईं रहमतुल्लाह अलैह जी कैफियत तारी रही। जेडी मतलब मां ये गर्दन झुकाया, अखियों पूरिया तो जणो मीर सईं जो चेहरो मुझे निगाहुन जे सामू। खुदा जाने छा उन्हनि जी सूरत हुई, छा उन्हनि जी सीरत हुई, छा उन्हनि जो इखलाक हुयो, छा उन्हनि जो किरदार हुयो, छा उन्हनि जी न्याज़मंदी ऐं निमड़त हुई। मूंखे फरमाए त पुट हाणे हिकिड़ो कमु चवां कंदे। कहिड़ो कमु फरमाईंदा? साईं मां हाज़िर आहियां, नौकर आहियां, जेको हुकुम कंदो। जे पुट हाणे जॾहिं बि दुआ घुरी, मुंहिंजे लाइ दुआ ज़रूरु घुरिजे। मुझी दुआ जी तव्हां के कड़ी जरूरत है? मां ते एकड़ो गुनाहगार, खताकार, बदकार मानू, मां केड़ी दुआ घुरा? जे वरी गापी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मीर सईं रहमतुल्लाह अलैह जो जेको चेहरो पाक हुयो न, खुदा जाने उन्हनि जे चेहरे में नूरानियत हुई, कशिश हुई, जेके दिलुनि ते अट्रैक्शन कंदा हा, दिलुनि के छिके वठंदा। इहा विलायत जी निशानी आहे। ओ मिठा अल्लाह वारा, अल्लाह जे ज़िक्र वारा, उन्हनि जो कल्ब ऐं बातिन अल्लाह जे ज़िक्र में सरशार हूंदो आ। पो जेके लफ्ज़ कढंदा आहिनि, उन्हनि जा लफ्ज़ खाली न मोटंदा आहिनि, उन्हनि जा लफ्ज़ अल्लाह जी तक़दीर बणजी वेंदा। ओ रब इन्हां दी इवें मनेंदा जिवें बादशाह मनेंदे फकीरां दा। वाह वाह गुजरान फकीरां दा, वाह वाह गुजरान फकीरां दा। फकीरां दा कोई अमीरां दा, वाह वाह गुजरान फकीरां दा। ओ कदा ढकेंदे दिल दे दुशाले, कदे वत कोतड़ी लीड़ा दा। वाह वाह गुजरान फकीरां दा। हो रब इन्हां दी इवें मनेंदा, अल्लाह इन्हां दी इवें मनेंदा जिवें बादशाह मनेंदे वजीरां दा। वाह वाह गुजरान फकीरां दा। सुभान अल्लाह। अल्लाह जा वलिया, खुदा जा दोस्त, उन्हनि जे नज़रुनि में तासीर हूंदी आ, उन्हनि जे लफ़्ज़नि में असर हूंदो आ, उन्हनि जे बदन सां लॻण वारनि कपड़नि में फैज़ हूंदो आ, पर उन्हनि जे कदमनि सां लॻण वारी जुती में भी कमाल हूंदो आ। हाँ, हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियां लोहे वारा, हाय हाय पिरियां लोहे, जंगल में वञन पिया। माहेड़ी माई चाबी लस्सी जी मथे ते हुजेस, रस्तो भुलजी वई। हजरत साईं मखदूम मोहम्मद इस्माइल साम्हूं आयो, चई अबा मूंखे रस्तो भुलजी वई आहियां, मूंखे पिरियां लोहे वञणो आहे। अबा को रस्तो ॿुधाईंदे पिरियां लोहे जो? साईं फरमायो त मां काॾे वेंदी अचेसि? पिरियां लोहे। हाणे पिरियां लोहे त साईं जो शहर आहे, सखर जो खैरपुर मीरत जो शहर आहे हिकिड़ो पिरियां लोहे, पर
पिरियां लोए जी माना है पिरियां जो वतन, पिरियां लोए, पिरियां जो शहर। साईं फरमाया अम्मा काॾे वेंदी अचे पिरियां लोए। अम्मा हलिया मुझे पुठियों ब विखूं हलिया त गुंबद खजरा साम्हूं नज़र। साईं हे किथे जे अम्मा असांजे पिरियां जी लोए इहा आहे, तू वञी पंहिंजो पिरियां लोए ॻोल्ह, असांजी पिरियां लोए इहा। हाय हाय हाय। हिकिड़े ॾींहुं पंहिंजे दरवाज़े जी चौठ ते वेठा हुजनि, माण्हू हिकिड़ो अचे लंघियो, चई अबा मूंखे हीअ लोई रंगाइणी आहे, ॿुधो अथमि त पिरियां लोए में इस्माइल खटरी आहे, लोयूं रंगींदो आहे। चई अबा मुंहिंजो नालो बि इस्माइल आहे, मां बि माण्हुनि जूं लोयूं रंगींदो आहियां। जे चई त मां रंगे ॾियां, चई मूंखे आहे लोई रंगाइणी, जे उहो इस्माइल न त तूं ई सही। चई हलिया वेहारे ऐं तवज्जो जो ॾिनऊंसि त हुनजी दिलि खे रंग मारिफत जो लॻी वियो, वासिल बिल्लाह बणजी वियो। हो आयो हो हीअ कपिड़े वारी लोई रंगाइण, पर वलीअ जी नज़र थी वई त अंतर खे रंग मारिफत ऐं मोहब्बत जो लॻी वियो, विलायत जो दर्जो मिली। साईं हजाम जे दुकान ते वेठा मथो पिया कूड़ाइनि, मथो अधु कूड़ियऊं त हजाम रुनो, हजाम जा गरम ॻोड़ा साईं जे टिकण ते पिया। हीअं जो ॾिठनि त हजम रोए थो, पुट छो थो रोई? चई साईं मूंखे रोअण ॾियो, अॼु मुंहिंजे रोअण जो ॾियारो आहे, तव्हां मथो कूड़ायो हला वञो। चई न पुट ईअं ईअं मां वञण वारो न आहियां, ॿुधाए छो रुनोई? चई मूंखे मुंहिंजे हाल ते छॾियो, तव्हां मथो कूड़ायो हलिया वञो, ॿिया बि मथां कूड़ाए विया, तव्हां मथो कूड़ायो वञो। चई न पुट ईअं न वेंदो, मां उहो न आहियां जेको रोंदड़ खे रोंदो छॾे वञा, फ़क़ीर रोंदड़ खे खिलाइण वारो हूंदो। चई जे पुछो था त पोइ हीअ जेका ॼञ लंघी न ॻियूं हींअर, ही ॼञ जेका वई पे, अॼु जेका छोकिरी परणजे थी, इहा मुंहिंजे पुट जी मंग हुई, हुनजे नाले थियल हुई। 30 साल थी विया आहिनि, पुट मुंहिंजो गुम थी वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे तलाश करे बीठा थी। छोकिरी जो पीउ आयो, चई मां छोकिरो आण, न त भला इजाज़त ॾे मां न्याणी विहारियां। 30 साल इंतज़ार कयो अथमि, न्याणी परणायां ॿिए हंधि। मुंहिंजी मजबूरी आहे, मुंहिंजो बच्चो गुम आहे, तोखे इजाज़त आहे भली तूं ॿिए हंधि परणा। चई मुंहिंजो वाइदो आहे जे कुंवार वनाह में वेठल हुजे, तुंहिंजो पुट अची वियो त कुंवार उन जी वेंदी। अब रोआं थो हिन जे लाइ जो अॼु उहा छोकिरी परणी थी वञे, अॼु जे मुंहिंजो बच्चो हुजे हा त मुराद अखियुनि सां ॾिसां। अब रोआं इन जे लाइ तो मुंहिंजो बच्चो कोन्हे, मुंहिंजो बच्चो गुम आहे। साईं फरमाए त बा मूंखे कौरो ॾे त मां ॿाहिरों थी अचां। चई मथो त कूड़िया न, चई बा मथो पोइ बि कूड़बो, तकड़ त कान्हे का। कौरो वठी ॿाहिरि विया, थोरी देरि खां पोइ मोटिया, कुर्सी ते वेठा, अब हाणे भली मुंहिंजो मथो कूड़। अञा हजाम उस्तरो खयो मथे कूड़ण जे लाइ, तेसीं ॿारड़ो भॼंदो आयो। चई त बाबा अधो पहुची वियो, अधो घर अची वियो। हजाम पंहिंजे कम में हो न, छोकिरे जी ॻाल्हि ते गौर न पियो करे। बुजुर्ग फरमाए त पुट हे छोकिरो छा थो चए? चई चरियो आहे 30 साल पुट गुम थी वियो, अॼु वरी किथां आयो हूंदो, तव्हां मथो कूड़ायो, मूंखे छॾियो मुंहिंजे हाल ते। चई न बाबा मथो पोइ कूड़बो, वञी ॾिसी त अचो मतां तुंहिंजो पुट अची वियो हुजे। हजाम जो घर वञे त छोकिरो घर में मौजूद वेठो आहे, अटे में हथनि खे अटो बि लॻो पियो आहे। पुछा कई बच्चा किथे हुए? चई बाबा दिल्ली जे शहर में हिकिड़े होटल ते नानवाई हुयुसि, मानियूं पचाईंदो हुयुसि। हींअर मानी पियो अटो ॻोयां, हिकिड़ो दुर्वेश आयो, मूंखे चई छोकिरा तूं हिते वेठो आहे, हुते तुंहिंजो अबो अमड़ रोअन वेठा, हुते कुंवार तुंहिंजी वनवाह में वेठी आहे, हल वापसि घर। चई मूंखे ख़बर न आहे मुंहिंजो पीउ किथे, मुंहिंजी मां किथे, मुंहिंजो ॻोठ कहिड़ो। चई हल मां थो तोखे पहुचायां। जे बाह मां हथ विझी हीअं झटको आयो, अख खुली त घर में बीठो आया।
अब उन्हें फकीर के सुञाण दे कि हाँ बाबा निशानी इहा त जो अध मथे जो कूड़ियल वा ओ मता भाऊ ये भाई मरी व्या मोर सब सारा पटे अखियूं निहारे दिस अल्लाह वारा अन्या आहिने मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अन्या आहिने मिटाइन मिंट में जेकी लिखल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे गाजी लिखण वारा अन्या आहिने मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अन्या आहिने हियर जरिमल साईं शहाबुद्दीन जिक्र पे करायो खुदा जाने मुखे इए पियो महसूस थे जणो हजरत हाजी दिल मुराद पान वेठा है जणो हजरत मीर साईं पान वेठा है तवज्जो पान पंजे मुरीदन के दई रहा है उहे बोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तमारू ने उहे हक ऐं इल्लल्लाह चवण वारा अन्या ने मिलाइन जे की मदनी सा अल्लाह वारा अन्या ने मता भाऊ ये भाई मरी व्या मोर सब सारा पटे अखियूं निहारे दिस अल्लाह वारा अन्या असा सिंधुन जी या पुरानी बीमारी आ बुजुर्ग जने हुंदा न ओडी मल कदर न कंदा जने दुनिया ता लाडाणो करे विंदा पहुंचंदा साईं 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 मीर बाहे पर साईं दिल मुराद हुयो वरी मीर साईं वियो चंदा बा साईं मीर त मीर हुयो बा साईं शोभ बाहे पर साईं मीर हुयो पुत्र अल्लाह वारन जा आस्ताना खाली न हुंदा इन भाग्यन जा भाण खाली न थींदा इन कदर कयो हां हिगड़ो पे चवे चंचंदा सचल सरमद बुजुर्ग अल्लाह वारो दिसो भला परखे आजमाए के अल्लाह वारो हुंदो त खबर पवंदस हुजन जात जा कोरी कपड़ा लटा बुजुर्गन वारा पटका वडा बधू जुब्बा कुब्बा लठ हथ में साईं वटा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं असायूं सैयद जो सदायूं तो हजरत सचल सरमद उथी बीठा भाकुर पाताऊं बाहूं बदियूं खिदमतूं चाकरियूं मानियूं टुकर खारायूं रात रायूं हने सुबह जो एक बेगे टूटणी चयो हरी सचल सरमद पेस क्या खबर असा कोरी सैयद सदायो तू केडी इज्जत कई दई बाबा किथे न लावारा काथे न बुजुर्ग वनी कब्रन में सुता हाने कोनन वली इहो पाण में गाल बोल पिया कन तेसी साईं जन नाश्तो खणी आया मानड़ी खादऊं जो से हाने संगे मोकल दियो त असा वणो साईं फरमाता बा मां शायरी कंदो आया एकड़ो गजल उठायो त बुधंदो क्या हासिम बुधायो साईं फरमायो कोरी आयो कोरी जात जी कई थव चोरी कोरी आयो कोरी ईसा मूसा नाम यवांजो वेठल गाड़ी मोरी कोरी आयो कोरी खोड़ा गंबट राजू सांजो रानीपुर तोड़ी कोरी आयोड़े कोरी बेटा हर दौर में अल्लाह वारन जा मुखालिफ गिलाखोर बदज़बानी करने वाला हर दौर में थींदा रहा है पर मिठा अल्लाह वारन सा निस्बत रखो पक्की मोहब्बत रखो सच्ची
यक दर बगीर व महकुम बगीर मुर्शिद जो दर वठजे त मजबूत वठजे चाखाऊ बि न थियो कदे हिते कदे हुते सभिनी जे पुठियां लगाव तो न जेकॾहिं तुंहिंजी लोड़े शरीफ सां बेअता निस्बत तो बस इहो ई मुर्शिद कामिल आहे तोखे फैज़ मिलंदो रहमत मिलंदी बरकत मिलंदी बातिन वारी नेमत मिलंदी जेकॾहिं सच्ची मोहब्बत हूंदई हा पंहिंजे मुर्शिद सां मोहब्बत रखो गिला कंहिंजी न कयो बदज़बानी कंहिं बि वलीअ जे लाइ न कयो हिकिड़े वलीअ जो इनकार सभिनी वलीअनि जो इनकार आहे हिकिड़ी क़ुरान जी आयत जो इनकार सॼे क़ुरान जो इनकार आहे हिकिड़े नबीअ जो इनकार सभिनी नबीअनि जो इनकार आहे हिकिड़े वलीअ जो इनकार सभिनी वलीअनि जो इनकार आहे ओ मिठा त हर वली सां मोहब्बत रखो अक़ीदत सुठी रखो ऐं जेको वलीअनि जो सरदार आहे जेको पीरनि जो पीर आहे जंहिंजो कदम सॼी दुनिया जे वलीअनि जी गर्दन जे मथां आहे गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी शान तुझो कयो रब उत्तम कुल वलियन ते तुझो कदम एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी करे असां ते नजर का नूरानी गौसे आज़म दस्तगीर जी तारीफ़ वणियव या न वणियव जेके वणी सो गॾिजी चवे गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी बेड़ो बुढ़ड़ीअ जो जानिब तो तारियो मुर्दो चेरो करे तो उथारियो बेड़ो बुढ़ड़ीअ जो जानिब तो तारियो मुर्दो चेरो करे तो उथारियो तुझी जारी करामत ऐं कानी तुझी जारी करे असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म सुभान अल्लाह मुझा दोस्तों हर वली जो शान हर वली जो पंजो पंजो मकाम पर पीरन जे पीर जो मकाम सभिनी का आला ऐं बाला साईं फरमाइन था मुझी उम्मत में हर दौर में 40 मानू एड़ा थींदा बिहिम युरज़कून व बिहिम युमतरून उन्हनि 40 जे सदके माण्हुनि ते रब मींह वसाईंदो उन्हनि जे सदके रिज़्क़ ॾिना वेंदा उन्हनि जे सदके मुश्किलातूं टरी वेंदियूं साईं फरमाइन था कंहिं बि दौर में धरती 40 अब्दालन का खाली न हूंदी उन्हनि जूं दिलियूं सिद्दीक़न वारियूं दिलियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो किरदार सिद्दीक़न वारो किरदार हूंदो उन्हनि जे बुक खणण सां रब मुश्किलातूं टारींदो आसमान त रहमत जा मींहं वसाईंदो परेशान हालनि जूं परेशानियूं लाहे छॾींदो जे उहे अल्लाह जा सालिया बाना न हुजनि बदकार गुनहगार हलाक ऐं बर्बाद थी वञनि पर उहे अल्लाह वारा हूंदा आहिनि जंहिं जे सदके रब आफ़तूं शामतूं टारे छॾी हदीस कुदसी
इमाम बज़ार रिवायत आंदी आ रब फरमाए तो इन्नी लअहम लिअहलिल अर्द बलाउन फइज़ा नज़रतु इला उम्मार बुयूती तुरद्दु अज़ाबी अनहुम मां रब चाहींदो आया के कौम के शहर ते के इलाके ते अज़ाब नाज़िल कया पर जने उन्हन ते नजर पवंदी आ जेके मुझे घरड़न के आबाद करण जेके मुझे जिक्र करण वारा रात थींदी आ खल्क सुमंदी आ ऐं हे वेही मुसले ते मुझो जिक्र कंदा है जने इन्हन ते मुझी नजर पवंदी आ तो रद्दु अज़ाबी अनहुम मां पंहिंजे अज़ाब के वापस मोटाए छॾींदो आहियां आयल अज़ाब बि टारे छॾींदो आहियां सुभान अल्लाह मां बि हिकिड़ो सैलानी फ़कीर आहियां सॼी सिंध घुमंदो आहियां ॿराड़ियुनि में झंगनि में परनि में किथे वेंदो आहियां न ओ इहा तलवार जेका लोड़े शरीफ़ वारी घरनि मां लाउडनि मां मस्जिदुनि मां ज़िक्र जी तलवार ॿुधबी आहे सम्झंदो आहियां त लोड़े शरीफ़ जो रंग सुभान अल्लाह तोखे ख़बर आहे जेको ज़िक्र तोखे हिन आस्थाने ते मिले थो इन जो शान छा आहे मान छा आहे मर्तबो छा आहे मुझा दोस्तों कंजुल उम्माल में अल्लामा मुत्तकी रिवायत आंदी आ मदीने वारे साईं फरमाते हिकड़ो भेरो चवे तो ला इलाहा इल्लल्लाह रब ने जा 4000 कबीरा गुनाह बख्शे छॾींदो घणा घणा 4000 कबीरा गुनाह रब बख्शे छॾींदो वरी बियो भेरो करे वरी 4000 गुनाह मिटजी वेंदा जिक्र कंदो रहे मलाइके चंदा मौला हाणे हिन जे दफ़्तर में हिकड़ो बि गुनाह बाक़ी न बचो आहे रब फरमाईंदो हाणे जे घर वारनि जा गुनाह बख्शोस वरी जिक्र कंदो रहे मलाइके चंदा हाणे घर वारनि जा गुनाह बि बख्शजी विया रब फरमाईंदो हाणे हिन जे पाड़े वारनि जा गुनाह बख्शो तो या मर्द थियो या मर्दन जे पाड़े में रहो हदीस में आ मदीने वारे साईं फरमायो तो मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो रसूल आ रब के अर्ज की मुझा मौला मुखे को एड़ो जिक्र बुधाए जेको कयां त तू खुश थी रब फरमाए जे मूसा एड़ो जिक्र थो बुधाया है जेको इहो जिक्र कंदो मां रब्बुने सां खुश थी राज़ी थी वेंदुसि जी मालिक ॿुधाए उहो कहिड़ो जिक्र आहे अर्ज़ कयई मौला ॿुधाए उहो कहिड़ो जिक्र आहे रब फरमायो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह अर्ज के मौला मुंह तो के चो मुखे को खास जिक्र बुधायो ला इलाहा इल्लल्लाह हर को करे तो रब फरमाए त मूसा यो जिक्र आम जिक्र नाहे सत ज़मीनूं सत आसमान ताराज़ी जे हिकड़े पुड़ में रखजन कलमो ला इलाहा इल्लल्लाह बे पुड़ में रखजे त इहो पुड़ गरो थी वेंदो जंहिंमें कलमो पाक हिकड़ी मां आखिरी रिवायत बयान करण चाहियां थो तव्हांजो तवज्जो चाहींदुसि ध्यान आए मुड़े नबी जो शहजादो हजरत इमाम अली रजा बारहन मां हिकड़ो इमाम आ सफर कंदे नीशापुर ईरान जो शहर आ तारीख आसारुल अव्वल में या रिवायत आ जने इमाम अली रजा नीशापुर जे शहर में आया नीशापुर वारन के खबर पई त इमाम थो अचे मदीने वारे साईं जो बच्चो थो अचे खल्क खुदा जी निकरी पई मर्द औरतूं नंढा वड्डा पर्देदार न्याणियूं बुरका ओढ़े मदीने वारे जे बचड़े जे दीदार जे लाइ उन वक्त में नीशापुर जो शहर इल्म जो मरकज हुयो वडा वडा मुहद्दिस मुफस्सिर आलिम उते रहंदा मुहद्दिस अबू ज़रह राज़ी मुहद्दिस असलम तूसी इन नीशापुर जे शहर में रहंदो इन्हन जो बुधो त नबी जो शहजादो तो अचे पंजे शागिर्दन मुरीदन सुदा बाहर निकता हजारे मानू नीशापुर जे शहर का बाहर निकरी आया
नबी जे शहजादे जो दीदार करण जो हजरत इमाम अली रज़ा खच्चर ते सवार हुया ऐं चादर मुबारक जी हिय झुंड लगल हुई पो मुहद्दिस अबू ज़रा चयो सही असां जो ब गुज़ारिशूं अल्लाह वास्ते कबूल कयो साईं फरमाए तो बुधायो केड़ियूं केड़ियूं दरखास्तूं चीज़ हिकड़ो तो पंहिंजे चेहरे तां कपड़ो हटायो असां के पंहिंजो दीदार करायो बियो असां के एड़ी रिवायत बुधायो जेका तवां जे खानदान जी रावी जेके हुजन से तवां जे खानदान जो डाडंग खां रिवायत हुई साईं फरमाए बई दरखास्तूं कबूल है जेरी मल साईं जन पंहिंजे चेहरे तां कपड़ो हटायो इए लगो जण चोॾहीं जो चंड जमीन ते लही आयो इमाम अली रज़ा जो हसीन चेहरो दिसी नीशापुर वारन जा मुझा दोस्तों दिलियों ठरी पियूं कल्ब करार में अची विया चोसे बाकी असां के हिकड़ी हदीस बुधायो जेका तांजे खानदान का रिवायत हुई हजरत इमाम अली रज़ा चयो त बुधो ए नीशापुर वारो मुखे मुझे बाबे इमाम मूसा काज़िम बुधायो इमाम अली रज़ा तो चए तो मुखे मुझे बाबे इमाम मूसा काज़िम बुधायो इमाम मूसा काज़िम चयो तो मुखे मुझे बाबे इमाम जाफर सादिक बुधायो इमाम जाफर सादिक चयो तो मुखे मुझे बाबे हजरत इमाम मोहम्मद बाकिर बुधायो इमाम मोहम्मद बाकिर चयो तो मुखे मुझे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन बुधायो इमाम ज़ैनुल आबिदीन चयो मुखे मुझे बाबे करबला जो शहीद इमाम हुसैन बुधायो इमाम हुसैन चयो तो मूं पंहिंजे कन्नन सां मुझे बाबे मौला अली शेरे जली खां बुधो मौला अली फरमायो तो मुखे मुझे अखियुनि जे ठार मुझे दिल जे करार मिठे मोहम्मद करीम बुधायो मदीने वारे साईं फरमायो तो मुखे जिब्रील अमीन बुधायो जिब्रील चयो तो मुखे अल्लाह जी ज़ात खुद फरमायो तो ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी फमन क़ालहा दखल फी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी ला इलाहा इल्लल्लाह मूं रब जे हिफाज़त जो किलो आ कोट आ जे भी इहो जिक्र कयो मुझे किले में दाखिल थी वियो मुझे अज़ाब का अमन में अची वियो ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह सुभान अल्लाह यो अल्लाह जे हिफाजत जो किलो आ लोड़े शरीफ जा फकीरो ता केडा वक्त वारा आयो तवा के सबक इहो मिलंदो आ जडे बिना आस्थाने ते इंदो त इहो सबक मिलंदो आ या तालीम मिलंदी आ मिठा इने सबक के पचायो मुर्शिद जी तालीम के सीने में सांढियो इहो जिक्र एड़ो अल्लाह जे हिफाजत जो किलो ही कोट आ मुहद्दिसीन फरमायो आ त इने हदीस के इने सनद सूदो जेकने पढ़ी के चरिये ते दम कयो त चरियो सियाणो थी के बीमार ते दम कयो त बीमार चंगो भलो थी वेंदो जेकने ला इलाज मरीज ते इया हदीस सनद सूदी पढ़ी उने के धोई प्यारियो उने के ला इलाज मर्ज मां भी शफा मिली ईरान जो बादशाह हुयो जडे इया हदीस बुधई सनद सूदी सोन जे पानी सा लिखाए पंजे तख्त ते ये सामो लगाए चली जिते वेंदो न पंजे निगाहन जे सामो इया हदीस सनद सूदी लिखाए रखी मरी वियो के डिठो त जन्नत जे बागन में घुमंदो तो वधी पूछा कि रे बादशाह तू तुझा लक्षण देड़ा कोन हुया तू जन्नत में किए पहुतो ही जी हां हुयुस बराबर गुनहगार पर इने हदीस ला इलाहा इल्लल्लाह वारी सनद सूदी मु सोन जे पानी सा लिखी पंजे तख्त गाह ते लगाई रब फरमायो ते इने जे सदके तो के जन्नत जा बाग तो दई छे बेटा हुन बादशाह सोन जे पानी सा भित ते लिखाई हुई तुझो मुर्शिद लोड़े वारो तुझे दिल ते तो याद आया हदीस लिखाई हो जिक्र तुझे दिल ते तो लिखाए खुदा जाने भित वारो लिखल एकड़े ॾियारे वो
कही वेंदी वो तख्त जेको लिखियल वो में सारजी वेंदो पर दिल वारी जेका लिखत आ न कब्र में वनी पौंदे तभी आ दिल ला इलाहा इल्लल्लाह पुकारी यो जिक्र कयो मुर्शिद का जेको सबक मिले जेका तालीम मिले उन्हें ते अमल कयो 5 वक्त नमाज पढ़ो शरीयत ऐं सुन्नत जी ताबेदारी कयो दुनिया आखिरत में बेड़ा पार थी विंदा अल्लाह करीम जल्ल शानु साईं जो हुक्म आ मां उहा गाल वरी बुधाया तो मां पेरी बयान करे चुको आया साईं जो हुक्म आ मां मदीना मुनव्वरा में हुयुस सरकार जे मवाज शरीफ ते वियुस ऐं अर्ज कयम या रसूल अल्लाह अज मुखे पंहिंजे के दोस्त जो दीदार करायो या रसूल अल्लाह एड़ो दोस्त जेको तव्हां वट प्यारो हुजे तव्हां जो महबूब हुजे उन जी मुखे ज़ियारत करायो मां यो अर्ज कयो मवाज शरीफ ते बिनी जहानन जे सरदार जी बारगाह ऐं हुजूर हयातुन नबी रुगे अर्ज कयो अर्ज करण जी देर आ उते अर्ज खाली न मोटंदो आ रमजान जो महीनो जे ही वेठा हुजूं दस्तरखान ते हिकड़ो कराची जो मुहाजिरो मुखे पे चे सही हिते खजूर ता है बियो ता है पर पकोड़ा कोन मां रोजो पकोड़े ते खोलींदो है मुचो हे जमजम न तो वणे मदीने जी खजूर न थी वणे पकोड़ा तो गोरी बस यो चई वेठो हिकड़ो मानू तकड़ो तकड़ो आयो हिकड़ी गोथरी उने मुहाजिर जे अगे छड्यो अगते हलियो खोली तो ने पकोड़ा मुजो खुदा जा बाना घुरी भी पकोड़ा अजु का बी शे घुरी हां तो के पल भरजी वजन या घुरी आई शहनशाह दे दर दे पकोड़ा खा पकोड़ा रोजा खोल पकोड़े मदीने वाले साईं जे दर ते जेका घुरो सा शे मिलंदी आ हिकड़ो मानू मूसा गड्डो हुजे मोहम्मद आलम चांडियो साजो खोरवा पंजो तालके गोलाड़ची जो मानू नजर बेचारे जी कमजोर हुजे चश्मो हिते विसरी विस मदीने शरीफ में पहुतो हाने कुरान पढ़े तो पढ़ी न सके फकीर जेको अगवान हुयो गुलाम मोहम्मद मेमून ने के चई ता बाबा मुखे वठी हल मुखे चश्मो वठी बा चश्मो वठबो टेस्ट थींदी कंप्यूटर ते डॉक्टर अरबी दा गालान मुखे अरबी दाए कोन अचे मां किए तुजी टेस्ट कराया जे 2-3 डी कुरान पढ़ी न सकिस साईं जे दर ते विस मुजो या रसूल अल्लाह मुजो चश्मो घर विसरी वियो आ हबीब मुखे चश्मो खपे चे मां अर्ज करे विचो विरांडो जो कोन उते अचे वेठुस हिकड़ो मानू अरबी लिबास में होजे अगियो खीसो होजेस जे मुजे अगियो अचे बीठो कुरान शरीफ 2 किस्मन जा मदीने शरीफ में हिकड़ो हितो ताज कंपनी वारो छापो भी और अरबन जो छापो जे वो जेको पाकिस्तानी छापो वो कुरान खणी आयो मुखे हथ में नहीं ए खीसे में चश्मो कशी जे मुखे नहीं पाए जे मु पातो वरी कुरान मुखे हथ में जे पढ़ जे पढ़ा त जणो टेस्ट थियल मुझे नंबर पूरा मुझे बिनी अखियुन जे मुताबिक जे मां खीसे मो 10 रियाल कढाए न के दिया तो मुखे हथ जो इशारो करे चई त न 10 रियाल न खपन रोजे अतर दे इशारो करे एडो जो हुकुम मिलियो जे इए चाहिए हलियो वियो तो वरी वो मानू मु न सो मदीने वाले साईं जे दर ते जेको अर्ज कयो तड़े खड़े कबूल मु अर्ज कयो या रसूल अल्लाह अज पंजे के कामिल वली जो दीदार कयो आयो जेको तव्हां जो महबूब जेको तव्हां वट प्यारो हुजे खुदा जी इज्जत जो कसम आ मां यो अर्ज करे ऐं वरी बे दरवाजे मां फिरी हरम में अचा पियो सामो हजरत मीर साईं रहमतुल्लाह अलैह ऐं मां जी साईं जन सां मिलण जी कोशिश की मां हथ पे चुमा तो साईं जन वठी मुके फाकुर पातो सीनो सीने सा मिलायूं खुदा जाने उहो भाकुर मुखो मीर साईं जो अज ताईं नथो विसरे मु समझो तो मीर साईं जो मकाम मदीने वाले साईं जे बारगाह में केडो वडो ऊंचो ऐं आला मुझा दोस्तों असी खुश नसीब आयूं असा जे सिंध के यो एजाज आ जो एड़ा कामिल वली हिन सिंध में अज भी साईं मीर सोनो हयात अल्लाह करीम शल अकीदत सुठी दे मोहब्बत सुठी दे तो दुनिया आखिरत में बेड़ा पार थी विंदा अल्लाह करीम शाल अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग आखिर में मां साईं जन के एकड़ो गुजारिश कंदुस त
अल्हम्दुलिल्लाह ता मुस्तजाब दावत आयो फलस्तीन जे मुसलमानन जे ला दुआ घुरो अल्लाह ताला उन जा दुख डोजरा लाहे असा जा भा मुसलमान जो गभा गभा कपजी रहा है वो मंजर मानू दिसी न तो सके तो साईंजन के गुजारिश ये दुआ घुरंदा तवा सब आमीन चो अल्लाह आमीन 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 या ज़ईफ़ की मदद फरमा आमीन आमीन या रब या साईं फ़लस्तीन मुसलमान के कामयाबी या साईं मुसलमान जो हारिसी असां जो है फाटे तो अल्लाह आमीन अल्लाह ए समाल से वसने मुसलमान जी मदद फरमा आमीन आमीन या रब सब आमीन चो ए मिठा रब करीम पानी मेहरबानी फरमा आमीन आमीन तो का वधी ताकत के न है या रब या रब या रब आमीन या साईं बड़े बादशाह ने बाबीलन जो लश्कर मोकलियो तबाह थिया या साईं इसराइल तो का वधी ताकत न ता रखन ए मुझा करीम रब तो वधी ताकत मंदा या अल्लाह असां जे मथा इम्तिहान न दे तू असां जी मदद फरमा आमीन मुझा साईं यो दर्द असीं बर्दाश्त करे न था सघूं या अल्लाह असां मुसलमान असां के वडो हिसाब तो पासे में मिठा रब करीम या अल्लाह तू असां जी मदद फरमा आमीन आमीन ए मुझा खालक असां जो दुआऊं मुस्तजाब अता फरमा आमीन आमीन असां जे कूड़ा इन कमीना ने निहार मुझा साईं असां जी मदद फरमा आमीन असां जे मुसलमानन के गैरत ऐं जज्बो अता फरमा अल्लाह आमीन मुझा साईं असां सभिनी खे गैर अल्लाह जे मोहब्बत खां बचाए आमीन ए मुझा मिठा साईं असां सख्त मदद जी जरूरत आ या साईं तुझे सख्त जरूरत आ मदद जी असां सां महिरबानी फरमा आमीन इनके मथा ज़ुल्मत दूर फरमा आमीन ए मुझा खालिक ए मुझा महबूब मेहरबान असां के पंहिंजे रहमत मां नाउमीद न बना आमीन तुझी रहमत तमाम वसी आ तुझी ताकत भी तमाम वसी आ या अल्लाह असां जी मदद फरमा मुझा मिठा साईं इन फलस्तीन मुसलमाननि जे मथां नज़र करम फरमा आमीन या रब मुझा साईं उन जी मदद फरमा या रब गफिर वरहम व अंत खैरुर राहिमीन या रब गफिर वरहम व अंत खैरुर राहिमीन या रब गफिर वरहम व अंत खैरुर राहिमीन आमीन सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही व नूर अर्शिही सय्यदना मुबारक जमा छोकरी वेठी हुजे मथा इत्मीनान सां अदब वारी जमायत जे आहियो लोढ़ाई जी जमायत जे आहियो त मीर जो छमण थव अदब री अल्लाह मिले कदे की न की इत्मीनान सां सब वेठा हुजो इंशाअल्लाह महफिल जारी सारी आ साईंजन परे खां आया आहिनि ऐं साईंजन सां या पहिरियों ई एग्रीमेंट सां ई थी त जीअं ईंदो तव्हांखे ख़िताब ॾींदासीं वरी साईंजन जो सफ़र मातली शरीफ़ा सभु जमा